ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। लाड़काणे खां जावेद पीरज़ादो जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काणे शहर जे रहमतपुर थाणे ते अदालती छापो नाहक बांदी बणायल नौजवान हथ न आयो। तफ़सील मूजिबि लाड़काणे जे दड़ी थाणे ते जी हद सोहेल कॉलोनी जे रहवासी पुरियत हज़ूर बख्श अबड़ो पंहिंजे वकील मोहम्मद बख्श अबड़ो मार्फत डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई मौक़िफ़ इख़्तियार कयो त पुलिस बिना कंहिं सबब जे संदसि पुट सुमेर अबड़ो खे गिरफ़्तार करे छॾियो आहे, जंहिंजी आज़ादी लाइ खेसि रिश्वत तलबी पई वञे, जंहिं ते अदालत पारां कंज्यूमर कोर्ट जे जज आबिद हुसैन छर खे रेड कमिश्नर मुक़ररु करे छॾियो। रेड कमिश्नर पारां रहमतपुर थाणे ते अदालती छापो हणी रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। रोज़नामचो बंदि न हुजण तोड़े लाकअप में बिना एफआईआर जे जवाबदारनि खे लाकअप करण जे अमले खे छंड-छाण पटींदे चयो त अव्हां जे थाणे जो रोज़नामचो केतिरे ई हफ़्तनि खां खुलियल आहे, जेको ग़लति अमल आहे ऐं बिना कंहिं केस जे अव्हां ॿिनि शहरनि खे लाकअप छो कयो आहे, जॾहिं त कंज्यूमर कोर्ट जे जज पारां रोज़नामचे ते दाख़िला रखण बैदि हू वापसि रवानो थी वियो, जॾहिं त उन मौक़े ते पुलिस पारां बांदी बणायल सुमेर अबड़ो जे भाउ शिराद अबड़ो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु पुलिस भाउ खे घरां गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ हंधनि ते लिकाए रखी रिश्वत जी घुर कई आहे। इनकार करण ते भाउ खे हाफ फ्राई फुल फ्राई करण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। हुन चयो त भाउ सुमेर खे रहमतपुर थाणे ते रखियो वियो हो, जंहिंजी आज़ादी लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई, पर पुलिस भाउ खे हितां खणी कंहिं ॿिए हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। हुन ख़दशो ज़ाहिर कयो त पुलिस भाउ खे कंहिं कूड़े मुक़ाबले में हाफ या फुल फ्राई कंदी। हुन आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी लाड़काणो खां मुतालबो कंदे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी भाउ खे आज़ादु कराए वञे।